दोस्तों असां पढ़ंदासीं वर्ब जो यूज़ेस मीनिंग फॉर्म्स या टाइप्स एंड आईएनजी। वर्ब के कीअं इस्तेमालु कजे, उनजो मतिलबु कीअं निकिरजे, उनजा टाइप्स कहिड़ा आहिनि ऐं आईएनजी जो इस्तेमालु कीअं थींदो, उहो सभु असां इन में पढ़ंदासीं। इन खे तरतीब सां पढ़ण जे लाइ अचो दोस्तों, असां पढ़ंदासीं फीड। फीड जो मतिलबु आहे खाराइणु। उनखे जुमिले में कीअं इस्तेमालु कबो आहे उनखे ॾिसंदासीं। आई हैव नॉट फीड, चवे थो मूं कोन खारायो आहे। अॻिते असां पढ़ंदासीं इनखे फीड 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 फीडिंग। फॉरगेट जो मतिलबु आहे फॉरगेट। फॉरगेट के पढ़ंदासीं असां। फॉरगेट मीन्स विसारणु। इनखे जुमिले में कीअं इस्तेमालु कजे, अचो दोस्तों उनखे असां पढ़ूं। We will have forgotten। असां विसारे चुका हूंदासीं। इहो इन जो जुमिलो आहे। इन जा टाइप्स पढ़ंदासीं। अचो दोस्तों असां टाइप्स ॾिसूं। फॉरगॉट, फॉरगॉटन, फॉरगेटिंग। इहे इन जा टाइप्स आहिनि। अॻिते वधीक पढ़ंदासीं। इनखे तव्हां इस्तेमालु करे सिखी सघो था, सम्झी सघो था, पढ़ी सघो था। कुक जो मतिलबु आहे पचाइण या रधणु। जुमिले में इस्तेमालु कीअं कंदासीं। डू यू कुक फूड, छा तव्हां खाधो पचायो था। इन जा टाइप्स पढ़ंदासीं दोस्तों। अचो कुक, कुक्ड, कुक्ड, कुकिंग। ये इन जा टाइप्स आहिनि जीअं वर्ब खे तव्हां सम्झी सघो, पढ़ी सघो। अॻिते दोस्तों पढ़ंदासीं। अचो त असां पढ़ूं ओपन। ओपन जो मतिलबु आहे खोलणु। इनखे जुमिले में इस्तेमालु कीअं कंदासीं। ही डज़ नॉट ओपन द डोर, ही दरवाज़ो नथो खोले। इन जा टाइप्स पढ़ंदासीं। ओपन, ओपनड, ओपन, ओपनिंग। ये इन जा टाइप्स आहिनि। वधीक पढ़ण जे लाइ अॻिते पढ़ंदासीं स्वीप। स्वीप जो मतिलबु आहे ॿुहारी ॾियणु। इनखे जुमिले में कीअं इस्तेमालु कबो उनखे ॾिसंदासीं। अचो दोस्तों ॾिसूं। शी इज़ डोंट स्वीपिंग इन द स्कूल। ही स्कूल में ॿुहारी कोन ॾेई रही आहे। स्वीप, स्वीप्ड, स्वीप्ड, स्वीपिंग। ये इन जा टाइप्स आहिनि। स्विम जो मतिलबु आहे तरणु। इनखे जुमिले में कीअं इस्तेमालु कबो इहा असां ॾिसंदासीं। आई एम डोंट स्विमिंग इन वाटर, चवे थो आउं पाणी में कोन तरी रहियो आहियां। इन जा टाइप्स स्विम, स्वम, स्वम, स्विमिंग। इहे इन जा टाइप्स आहिनि। टच। टच जो मतिलबु आहे छुअणु। जुमिले में कीअं इस्तेमालु कबो दोस्तों। अचो इनखे पढ़ूं असां। यू डोंट टच मी, चवे थो मूंखे हथ न ला। इन जा टाइप्स कहिड़ा आहिनि। टच, 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 टचिंग। इहे इन जा टाइप्स आहिनि। जे वर्ब खे तव्हां मुकमल पढ़ी सघो था। पुल। पुल जो मतिलबु आहे छिकणु। छिकणु जुमिले में कीअं इस्तेमालु कंदासीं। वर यू पुलिंग, चवे थो छा तव्हां छिकी रहिया हुआ। इन जा टाइप्स कहिड़ा आहिनि इहे पढ़ंदासीं। पुल, पुल्ड, पुल्ड, पुलिंग। ये इन जा टाइप्स आहिनि। अचो दोस्तों अॻिते पढ़ूं असां। वर्ब खे बहितर नमूने सम्झण जे लाइ वर्ब खे हिन तव्हांखे पढ़णु लाज़मी आहे। पेंट। पेंट माना चित्रकारी करणु या कलर करणु। हिनखे जुमिले में कीअं इस्तेमालु कबो। ही हैड नॉट पेंटेड ग्रीन ऑफ माय होम। हिन मुंहिंजे घर जो साओ रंग न कयो। हिनखे चयो पर हिन मुंहिंजो साओ रंग न कयो। पेंट, पेंटिंग, पेंटिंग, पेंटिंग। ये इन जा टाइप्स आहिनि। इनखे पढ़ंदासीं। अॻिते पढ़ण लाइ अॻिते वधंदासीं। फॉरगिव। फॉरगिव जो मतिलबु आहे माफ़ करणु। इनखे जुमिले में कीअं इस्तेमालु कबो उहो पढ़ंदासीं दोस्तों। ही विल फॉरगिव हिम टुमारो। ही हिनखे सुभाणे माफ़ कंदो। इन जा टाइप्स आहिनि।
फॉरगिव, फॉरगेव, फॉरगिवन, फॉरगिविंग, ये इन जा टाइप्स आहिनि। वर्ब के पढ़ी चुका आहियूं।